सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे असां इंसान जेके भी आहियूं असां हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं होशियार। ऐं होशियार जो मक़सदु पंहिंजो पाण खे कोई ओवर सियाणो या वधीक अक़लमंद सम्झणु न आहे। होशियार जो मक़सदु इहो न आहे त असां कंहिंखे चीट करूं। होशियार जो मक़सदु इहो न आहे त असां पंहिंजे अकुल सां कंहिं ते हावी पऊं। होशियार जो इहो मक़सदु न आहे त असां कंहिंसां धोखो कयूं। कंहिंसां धोखो करणु, चीट करणु, कंहिंसां ग़लति वहिंवार करणु, कंहिंखे नीचो ॾेखारणु, इहा होशियारी न आहे, इहा चालाकी आहे। इन करे चालाकी वारो लफ़्ज़ असांखे चङो कोन्हे लॻंदो। होशियार लफ़्ज़ असांखे सुठो लॻंदो आहे। कोई असांखे चवे तुंहिंजो ॿारु ॾाढो होशियारु आहे, होशियारु इंटेलिजेंट, सियाणो, अक़ल वारो आहे, असांखे केतिरी ख़ुशी थींदी आहे। पर कोई चवे तुंहिंजो ॿारु चालाक आहे, असांखे चङो कोन लॻंदो। कोई चवे होशियारी सां कमु कजांइ, असांखे चङो लॻंदो। कोई चवे चालाकी सां कमु कजांइ, चङो कोन लॻंदो। कंहिंसां चीट करणु, धोखो करणु, कंहिंखे नीचो ॾेखारणु, उहा चालाकी आहे, होशियारी न आहे। होशियार लफ़्ज़ जी माना आहे होश में रहो। भई होश में रहो, जाॻंदा रहो। इन करे चौकीदार बि हूंदा आहिनि, उहे घुमंदो रहो, होशियार, ख़बरदार, जाॻंदा रहो। जाॻंदा रहो मीन्स होशियार, अखियूं खोले करे रखो। कोई चोरी न करे वञे, कोई कुझु चोरी माना ग़लति न करे वञे, कोई सामान न चोराए वञे, किथे तव्हांजी ॿुधी अकुल चोराए करे कोई ग़लति न करे वञे। होशियारी जो मक़सदु इहो आहे। तंहिंजे करे होशियार लफ़्ज़ असां वॾनि खे ॾिसंदा आहियूं, वॾनि जा ॿ लफ़्ज़ ॾाढा कमाल जा हूंदा आहिनि। ईअं सॼा हुन जा कमाल जा हूंदा आहिनि, पर ॿ लफ़्ज़ हुन जा ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। हिकु होशियार, होशियार जो मक़सदु आहे होश में रहो, कंहिंसां खोट न, पंहिंजो पाण खे संभालो, पंहिंजो पाण खे संभाले करे होश में रहो। ऐं ॿियो लफ़्ज़ आहे खोट। असां ॾिसंदा आहियूं, असां जॾहिं कोई कमु कंदा आहियूं, दुकान ते हुजो, कारोबार में हुजो, किथे बि हुजो, जॾहिं बि तोड़ माप या कुझु कंदा आहियूं त पोइ कोई चवंदो आहे अदा खोट त नथो करे, या मां कीअं खोट कंदो। हाणे खोट लफ़्ज़ जी मक़सदु आहे कमी या घटिताई। भई खोट पवणु माना कंहिं चीज़ जो घटि थिए। हाणे जॾहिं असां कंहिं तौर में कंहिंसां खोट कयूं था, ठगी कयूं था, ठगी लफ़्ज़ असां इस्तेमालु थोरे वक़्त लाइ कयूं, खणी कंहिंसां ग़लति कयूं था, जॾहिं असां खोट कईसीं, असांजी खोट किथे पई, असांखे त वाधारो कयोसीं, खोट किथे कईसीं, माना साम्हूं वारे खे असां घटि ॾिनोसीं माप में, तौर में, ऐं पाण खे वधीक ॾिनोसीं। उनजो लफ़्ज़ असां पाण खे वाधारो अचणु खपे, खोट छो अचणु खपे। खोट जो मक़सदु आहे कमी, खुटी पवणु, माना खुटी पवणु माना बर्बादु थियणु, ख़तमु थियणु, या लास। खोट माना लास। पर जॾहिं बि कोई ग़लति थींदो ॾिसंदा आहियूं, असां खोट नथो करे। जॾहिं असां कयोसीं वाधारो, कमी त उनजी थी, असांजी थोरी थी, असांजो त वाधारो थियो। पर लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि खोट, असां सभु कंदा आहियूं। ऐं खोट जे पोइ तां मक़सदु इहो हूंदो आहे असांजा कारम। भई अॼु असां कंहिंखां घटि कईसीं, हाणे असांखे ख़ुशी थींदी कंहिंखे तौर माप कुझु घटि कईसीं या कंहिंसां कुझु घटि ॾिनोसीं, पर कर्म जो फल त मोटी करे जॾहिं मिलंदो त पोइ जॾहिं उहो असां सां मिलंदो, असांजी घटिताई थींदी, असां ठगबासीं, इहो फल असांखे ॾींदो, असां पोइ हिते पवंदासीं। यानी उहो लफ़्ज़ असांखे ॿुधाईंदो आहे अॼु तूं पंहिंजे वाधारे खे वाधारो सम्झे थो, इहो वाधारो न थी, इहो हक़ीक़त में खोट थी। अॻिते हली करे तोखे ई नुक़सानु ईंदो, तोखे पंहिंजो पाण खे पोइ ते आड़े छॾींदो। यानी बाद जी सुजाॻी आहे।
भई हाणे ई अहिड़ो कमु न कर जे बाद में तोखे खोट पवे। तोखे हाणे लॻंदो पिया वाधारो, लेकिन अचानक वेंदो वञो पतो बि न पवंदो। तंहिंजे करे खोट ऐं होशियार, ये ॿई उन्हनि कमाल जा लफ़्ज़ रखिया।